नाज़रीन हेडलाइंस हमारे ब्रेकिंग न्यूज़ तो असां शेयर कंदासीं। टुंडे अलहयार मां मार्च वियल नौजवान जो क़ातिल पुलिस इंस्पेक्टर ऐं संदसि सौट निकिती। 8 ॾींहं अॻु नौजवान अली रज़ा आरई खे नसरपुर रोड ते गोलियूं हणी लाश केलनि में उछलायो वियो हो। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। 8 ॾींहं अॻु नौजवान अली रज़ा आरई खे नसरपुर रोड ते गोलियूं हणी संदसि लाश केलनि जे बाग में उछलायो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। टंडोलायर मां गुलाम रसूल निहड़ियो खां। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजय, टंडोलायर वेझो क़तल थियल नौजवान या कातिल जेको आहे पुलिस इंस्पेक्टर ऐं चाहींदड़ मक़तूल जी सोट निकिती आहे। असां ॿुधंदा आहियूं त 8 ॾींहं अॻु नौजवान अली रज़ा आरई खे जेको आहे नसरपुर रोड ते केले जे फसल में गोलियुनि सां परोण करे उछलियो वियो हुयो ऐं पुलिस पारां टेक्निकल जांच में क़तल कंदड़ खे वाइको कयो वियो आहे। एसएसपी टंडोलायर फारूक अहमद बजाराणी पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नौजवान अली रज़ा खे जेको आहे संदसि सोट तमसील आरई पंहिंजे चाहींदड़ पुलिस इंस्पेक्टर असदुल नबी खची सां गॾु क़तल कयो आहे। नारी मूजिबि त मुंहिंजो सोट जेको आहे मक़तूल खेसि जिनसी हरासमेंट करण जी कोशिशि कंदो हो ऐं जंहिं करे हिनखे क़तल कयो वियो आहे। एसएसपी जो चवणो त मक़तूल जी सोट नारी ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। इंस्पेक्टर फरार आहे, सभु ॻोल्हा कयूं पिया। इन जो चवणो त इंस्पेक्टर भले किथे बि हुजे पर उनखे कानून जे कटे में उनखे आंदो वेंदो। जी वॾी महिरबानी गुलाम रसूल इन वाले सां अपडेट करण जे लाइ।